सोढो मुझे गामू जो वार बि विंगो न करे सघियो आहे। त ॿुध ही जेको खान बहादुर ते कुॾियो पे न साईं हाणे तुंहिंजी हवा ई निकिरी वई आहे, कारो मुंहुं थी वियसि। हा जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त छो पंहिंजे पुट खे चक में जूतो विझी मोकिलियो अथई माफ़ीअ जे लाइ, ऐं पाण सोढे जे पेरनि में पंहिंजी पोती विझी अबे खां किसूं छो कराई? छोरी वात ज़ोरी विफली त केॾो थी। हा नरा खणी विढ़ण जे लाइ तयार थियो बीठी आहे। हा जिलेबी वांगुर ऐं जिलेबी वांगुर हाणे खणी सिंग कढिया अथई। मुंहिंजो इरादो त हो तोखे इज़त ॾियण जो, पर इज़त हर कंहिंखे वठण थोरी थी अचे। बस जंहिंखे अल्लाह नसीब करे। अड़ी ॻाल्हि त ॿुध, तो वारे ने सोढे जा ख्वाब त सभु लुड़ी विया। केॾो न सोचींदो घोट थींदुसि, लाऊं लहंदुसि। आए मुंहिंजा रब, वाह जो तो वटि इंसाफ़ आहे। हा ये ख्वाब मिट्टी में मिली विया अथसि, हाणे छा थींदो? ख्वाब के पूरा थींदा आहिनि ऐं के अधूरा रहिजी वेंदा आहिनि। इहा का अनोखी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि त ॿुध ज़ीनत, ही जेको तो पेरड़ा खया आहिनि न, ही जेको तो इख़लाक़ सिखियो आहे न, मूंखे नथो लॻे कॾहिं को तूं सुखियो ॾींहुं बि ॾिसंदी। हा ना करीम दादा, यार शमशू तो इहो ॿुधो ई हूंदो त 100 ॾींहं चोर जा, हिकु ॾींहुं धणीअ जो। उहो हिकिड़ो ॾींहुं चोर जे 100 ॾींहंनि जे मथां उहो भारी पइजी वेंदो आहे। रुखसार बेबी, आई लव यू बेबी। ढिजण वारनि खे कहिड़ी ख़बर आहे त खतरे जो छा मज़ो हूंदो। शमशू तुंहिंजे अंजाम जे बारे में मूंखे ॾाढी फिकर थियण लॻी आहे। सुभाणे अचानक जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी वञे जेका तूं हीअ गेम खेॾी आहे ऐं जेकी बि तूं हीअ हरकतूं कयूं आहिनि, सरदारनि जे साम्हूं इहा ॻाल्हि जे खुली वञे त तूं सोच त तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? रुखसार बेगम जेके नतीजनि जी परवाह कंदा ऐं पकड़ण जे ख़ौफ़ में मुक्तला हूंदा, उन्हनि मां न कंहिं सजण जो आसरो न वरी कंहिं दुश्मन खे भो। अहिड़े माण्हुनि ते आसरो न रखणु घुरिजे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।